वजीर आज़म शहबाज शरीफ 5 ॾींहं जे दौरे ते चीन रवानो। चीनी हममनसब समेत अहम मुलाक़ातूं रथियल। चीन रवानगी खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त चीन जो दौरो बहितरीन ऐं कामयाब साबित थींदो। चीन ऐं पाकिस्तान जो तालुक़ 75 वरियनि ते ॿधलु आहे। हीउ तालुक़ सी पैक खे फेज़ 2 में दाख़िल कंदो। सी पैक सां पाकिस्तान में ख़ुशहाली ईंदी। पाकिस्तान ऐं चीन विच में दोस्ती जा मिसाल नथो मिले। अदलिया मुखालिफ बयान ते एमके अखबार मुस्तफ़ा कमाल गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। फैसल बाबरा जो तोहिन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी वठण खां इनकार। मुस्तफ़ा कमाल सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हल्फिया बयान जमा कराए छॾियो। हल्फी बयान में चए पियो त हू अदलिया ऐं जजिस जी साख मुतासिर करण जो सोची बि नथो सघे। 16 मई जी प्रेस कॉन्फ्रेंस ते गैर मशरूत माफ़ी घुरां थो। पाण खे अदालत जे रहमो करम ते छॾां थो। सेनेटर फैसल बाबरा तोहिन अदालत नोटिस ते सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद अदलिया जी तोहिन पर मुल्क जी बेहतरी हो। फैसल बाबरा जो जवाब। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी पोप फ्रांसिस सां मुलाक़ात में मज़हबी हमायंगी अमन ऐं भाईचारे खे वधाइण बाबति ख़्यालनि जी ॾिबट। पोप फ्रांसिस पारां जुड़ावाला साने खां पोइ गिरजाघरनि जी बिना देर अदावत ऐं मरमत जी कम जी पाखाण पाकिस्तानी अवाम लाइ मुंहिंजो अमन जो पैगाम आहे। असां सभिनी खे गॾिजी अमन बाबति कमु करणु घुरिजे। पोप फ्रांसिस। पीटीआई जो सील थियल सेक्रेटरीट फौरी तौर ते डी सील करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त ते सेक्रेटरीट सील करण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। अदालत मुख़्तसिर फ़ैसिलो जारी कंदे पीटीआई सेक्रेटरीट फौरी तौर ते डी सील करण जो हुकुम ॾेई छॾियो। शायर अहमद फरहाद जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। दहशतगर्दी टोड़त। मुज़फ़राबाद जी अदालत अहमद फरहाद जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत गुज़िरियल ॾींहुं ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। स्पेशल ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ कमु कंदड़ 9 NGOs में चेक तक़सीम। सिंध जे वॾे वज़ीर ग़ैर सरकारी तंज़ीमनि में चेक विराया। मुराद अली शाह जो चवणु आहे त ख़ासि ॿारनि जी तालीम ऐं तरबियत खां वॾी का ख़िदमत नाहे। हुकूमत जो साथ ॾींदड़ तंज़ीमनि जी मदद कई वेंदी। सिंध हुकूमत स्पेशल ॿारनि लाइ इदारा क़ाइमु कया अथईं। हैदराबाद गैस सिलेंडर धमाके जा वधीक 4 ज़ख़्मी। कराची अस्पताल में फ़ौत। अंग वधी अरिड़हं थी पियो। ब्रेटाबाद में सिलेंडर फाटण सबबि ज़ख़्मी थियल उमेर, हसनैन, अलीशा ऐं तोदे सिविल अस्पताल कराची जे बर्न्स वार्ड में दम ॾिनो। अस्पताल इंतज़ामिया मूजिबि बर्न्स वार्ड में इलाज हेठि ॿियनि ज़ख़्मी जी हालत ॻणती चुकी आहे। तहरीक इंसाफ बानी जा मामला पाकिस्तानी अदालतुनि ते छॾियूं था। इल्ज़ामनि ते पाकिस्तानी अदालतूं पंहिंजे कानून ते फ़ैसिला कंदियूं। अमेरिकी परॾेही तर्जुमान मैथ्यू मिलर ब्रीफिंग में चयो आहे त ग़ज़ा में जथबंदी जी आच इसराइली हुकूमत तरफ़ां आई आहे। ग़ज़ा जो मसइलो रुॻो फ़ौजी ऑपरेशन सां हल नथो करे सघिजे। कश्मीर जे घेलपुर थाणे जे हथ में हथियारबंदनि जे हमले में शहीद थियल पुलिस एहलकार अब्दुल अज़ीज़ बरहमाणी दादू में जनाज़ा निमाज़ अदा कई वई। जनाज़ा निमाज़ में SSP कश्मीर, कानून लागू कंदड़ इदारनि जा ऑफिसर ऐं शहरी पदक में शरीक। कराची में हथियारबंदनि जी फारिग में शहीद थियल पुलिस एहलकार मोहम्मद यासिन गोपाक जी कोट बंगलो भरिसां ॻोठ मुराद गोपाक में जनाज़ा निमाज़ अदा कई वई। मड़ सरकारी एजाज़ सां बाणे कब्रिस्तान में मिट्टी माफ़ हवाले। जनाज़ा निमाज़ में SSP खैरपुर सुबेर नसीर शेख समेत शहरी ऐं सियासी समाजी अखबार शरीक थिया।
जैकबाबाद में पुलिस की मुबैना तहवील में नौजवान फौत पासन जो पुलिस ने तशद्दुद जो इल्जाम कौमी शहरत इलाज की धरणों फौती नौजवान इमरान कोटू जे पासन जो जमलाहित पुलिस बिना के केसी रात जो इमरान के खंबे वही पुलिस लॉकअप अंदर तशद्दुद करे नौजवान के कत्ल कयो पाए मुलविस एहलकारन ते कत्ल केस दाखिल करे खेन गिरफ्तार कयो बने। नवाबशाह में जवाबदार हथा ज़ाल ऐं साली कतल पीए ज़ख्मी ताज कॉलोनी में जवाबदार फायरिंग करे पंहिंजी ज़ाल हमीदा ऐं साली रशीदा के कत्ल करे छॾियो। जवाबदार ख़ालिद हुसैन भंगवार फायरिंग करे पंहिंजे पीउ वाहिद बख्श के ज़ख्मी कयो। वाक़े बाद जवाबदार फिराज जरबार भरसां ॾेरकारे इल्ज़ाम हेठि भाॼाई खे कत्ल कयो। यारो लुंड थाणे जे अधु ॻोठ खैरुद्दीन लुंड में जवाबदार नबील कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाॼाई मजीदा लुंड खे बंदूक जा फायर करे कत्ल कयो। मक़तूला जो लाश अस्पताल मुंतकिल। चरवारी बडाणी भरसा बजड़ा हथियारबंद हथा अगवा बडाणी थाने जे अधु पुलिस पिकेट भरसा हथियारबंद बर्फ कारखाने ते सुतल मिस्त्री पंजाब पासी सिराज अहमद के अगवा करे पिया। जरवार वेझो बडियक भठे ते मजदूरी लाइ वियल ॻोठ मोहम्मद नुहाणी बासी पोरियत मंसूर अली नुहाणी जे पार्सन के धाड़े लंची फोन भूंग तलब।